नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु मां हिते कोटड़ी कबीर में मौजूदु आहियां। असांजी महिमान आहे सिंगर हैदराबाद जी मशहूरु मारूफ़ मारोल मुल्क। अॼु खेसि खां ॻाल्हि ॿोल थींदी इंटरव्यू हिन जो पंहिंजो सिंगर जे बारे में त पाण हिन दुनिया में कीअं आई ऐं जेको आहे सो कहिड़ी शइ जे करे मुतासिर थी जो इहा फनकारा थी, पाण किथे विहांउ पोइ आहे ऐं पाण जेको आहे सो बुनियादी तइलीम किथे वरिताईं, संदसि जो पसंदीदा डिश कहिड़ी आहे ऐं संदसि जो रंधो कहिड़ो आहे, उन मुताबिक़ खेसि खां कुझु सुवाल कंदासीं। जी अस्सलाम वालेकुम। ख़ुशि आहियो? अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद कंदो। तव्हां असांखे अॼु पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो आहे, असां तव्हांजा मशहूरु आहियूं। पहिरियों मां तव्हांखां इहो सुवालु पुछंदुसि, तव्हां कहिड़े साल में फ़न जी दुनिया में आयो? कहिड़े साल में ॻाईंदे त मूंखे तक़रीबन थोरो ॾाढो ॻाल्हायो। 10 साल खनि थी विया आहिनि ऐं ॻाइणु मूं स्टार्ट शादी खां पोइ कयो आहे। सो ॻाईंदे 10 साल थी विया आहिनि ऐं ॻाईंदी मां सूफ़ी आहियां। तो मुंहिंजो ग्रुप आहे हिकिड़ो सूफ़ी, त उन हिसाब सां सूफ़ी ॻाईंदी आहियां। मारोल ग्रुप। अच्छा, तव्हांजो उस्ताद कहिड़ो आहे फ़न दुनिया में? उस्ताद जेको मुंहिंजो हिकिड़ो मशहूरु सॉन्ग आहे साकू यार मनावणा, मुंहिंजो नालो जेके सभ खां पहिरीं त इहो सॉरी मां भुलिजी वियमि, जेके असांखे ॾिसनि पिया उन्हनि सभिनीनि खे मारोल मुल्क जी तरफ़ा अस्सलाम वालेकुम, याली मदद हक़ मौजूद। उस्ताद मुंहिंजो उस्ताद सावण आहे ऐं पंहिंजो नालो छा उन ई मूंखे सेखारियो आहे ऐं उन सां गॾु ई सॉन्ग मुंहिंजा काफ़ी सारा आहिनि। अच्छा, तव्हां फ़न में दुनिया अचण खां पोइ तव्हांजा माइट ख़ुशि थिया हुया त हिन दुनिया में तव्हां आयो फ़न में? बिल्कुलु इन में तव्हां माइट ख़ुशि थिया? बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजा माइट ख़ुशि हुया ऐं मां पंहिंजे शौक़ सां पंहिंजे हस्बैंड खे चयो त मूंखे ॻाइण जो शौक़ु आहे। सो उन्हनि चयो ठीकु आहे, तव्हांखे जेकॾहिं ॻाइण जो शौक़ु आहे त तव्हांखे माशाल्लाह ॾाढो सुठे तरीक़े सां जो माना हिकिड़ो इज़त वारो राग हुजे, जेको माना जंहिंजी क़दुरु हुजे, सूफ़ी राग हुजे, जेको वॾियूं वॾियूं असांजूं तारीख़ी दरगाहूं आहिनि, जेके वॾा वॾा बुज़ुर्ग शाइर आहिनि, उहा शाइरी ॻाईंदव त माशाल्लाह तव्हांजो नालो बि थींदो ऐं मालिक जा करम आहिनि जो मां हिकिड़ो सूफ़ी लिबास में हिकिड़ो सूफ़ी अंदाज़ में ॻायां थी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, फ़न जे दौरान कहिड़नि कहिड़नि जेको आहे सो तव्हांखे जेको आहे सो एवॉर्ड मिलिया? हा जी बिल्कुलु, पहिरियों एवॉर्ड त मुंहिंजो हुयो पंहिंजो शाह लतीफ़ साईं, ज़ुबैर शाह मुर्शिद लतीफ़ साईं जो आहे। उन खां बाद में काफ़ी सारा एवॉर्ड मिस्री इमाम जो ऐं सचल साईं जो, उन खां बाद में पंहिंजो लाल साईं जो एवॉर्ड इन्हनि सां मालिक जी। अच्छा, तव्हां बुनियादी तौर ते कहिड़े ॻोठ में वेठा आहियो? जेके वॾा हुया उहे त थर जा हुया ऐं पंहिंजो ज़िलो असांखे लॻे थो सांगड़ ऐं मुंहिंजी राइश हींअर हैदराबाद में आहे, कासमाबाद में। माशाल्लाह माशाल्लाह। शाइरनि में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा शाइर पसंदि आहिनि? अच्छा, ॻाइण में शाइर जिन जो तव्हां ॻायो था, जी जी बिल्कुलु, उन्हनि शाइरनि में तव्हांजा पसंदीदा शाइर कहिड़ा कहिड़ा आहिनि? शाइर त माशाल्लाह असांजा जेके बि सिंध में आहिनि माशाल्लाह ॾाढा सुठा आहिनि ऐं ॾाढी बहितरीनु शाइरी कनि था, पर मूंखे शाइरी ख़ासि करे उहा पसंदि आहे जेका हिकिड़ी माना सूफ़ी हुजे ऐं अदबी हुजे, जंहिंमें कुझु मतिलबु हिकिड़ो मैसेज हुजे। सो असांजा शाइर त ईअं त माशाल्लाह ॾाढा बहितरीनु शाइर आहिनि। साईं आहे साईं सागर शाह आहे, अदो बशीर बुकी जो आहे ऐं काफ़ी सारा अलण अलस्ती आहे, काफ़ी सारा जेके शाइर आहिनि माशाल्लाह ॾाढो सुठो लिखनि था ऐं ॿुधल जेको आहे उहो असां